जोईअ में आसा ज़िले दादू जे तरफ़ां सिंध जे सुरीले रागी उस्ताद मोहम्मद यूसुफ जी 23वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें मेण बतियूं ॿारे गुलनि ऐं गीतनि सां उस्ताद मोहम्मद यूसुफ खे भेटा पेश कई वई। तक़रीब में दादू ज़िले जे फनकारनि ऐं साज़ेदनि भरपूर शिरकत कई। आसा ज़िले दादू जे सदर पीर बख्श चांडियो पंहिंजा वीचार वंडींदे चयो त उस्ताद मोहम्मद यूसुफ फन जो बादशाह हुयो, जे न सिर्फ़ सिंध पर पूरी दुनिया में सिंधी मौसीक़ीअ खे मुतारिफ़ करायो। अॼु अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध सरकार पारां उन जे वरसीअ जे मौक़े ते को बि प्रोग्राम न रखियो वियो आहे। उन मौक़े ते बिलावल पंवर, जावेद रांझानी, साहिब लतीफ़, दीदार मंगणहार ऐं उस्ताद मजनू पारां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो वियो। तक़रीब जे आख़िर में सभिनी फनकारनि गॾिजी उस्ताद मोहम्मद यूसुफ जे मशहूर कलाम जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया ॻाए तक़रीब जो इख़्तिताम कयो। मोहम्मद हनीफ़ लिगारी, तोंग न्यूज़ दादू।